अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कल्याण न्यूज़ में माया गुलाम सवा सोलंकी पेश आहिनि हिन वक़्त ताईं जूं हेडलाइंस। नाज़रीन, अफ़गान शहरियुनि जे मुल्क वापसी जो सिलसिलो जारी। वधीक 4239 पनाहगीर पंहिंजे मुल्क ॾांहुं रवाना थी विया। पाकिस्तान जी हुकूमत तरफ़ां ॾिनल अल्टीमेटम खां पोइ अफ़गान शहरियुनि जो पंहिंजे मुल्क वापसी जो सिलसिलो जारी आहे। रिपोर्ट मूजिबि 25 अक्टूबर ते वधीक 4239 अफ़गान शहरी पंहिंजे मुल्क वापसि हलिया विया। वापसि वेंदड़ अफ़गान शहरियुनि में 965 मर्द, 852 औरतूं ऐं 2422 ॿार शामिल हुआ। अफ़गानिस्तान रवानगी लाइ 112 गाॾियुनि में 230 ख़ानदाननि जी मुल्क वापसी थी। हींअर ताईं 72,219 अफ़गान पनाहगीरनि जी वापसी थी चुकी आहे। यादि रहे त पाकिस्तान जी हुकूमत तरफ़ां गैर क़ानूनी तौर ते परॾेहियुनि खे पंहिंजे मुल्क वापसी जे लाइ 31 अक्टूबर जी डेडलाइन ॾिनी वई आहे। घरू वज़ीर सरफराज़ बुगटी चयो आहे त डेडलाइन ख़तमु थियण खां पोइ गैर क़ानूनी तौर ते रहंदड़ परॾेहियुनि खे गिरफ़्तार करे डिपोर्ट कयो वेंदो। बहादुर आयो त मुंहिंजे ख़िलाफ़ चूंडूं विड़ी ॾेखारियो, यास्मीन राशिद जो नवाज़ शरीफ़ खे चैलेंज। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ PTI अॻवान डॉक्टर यास्मीन राशिद नून लीग जे अॻवान नवाज़ शरीफ़ खे चूंडूं विढ़ण जो चैलेंज ॾेई छॾियो आहे। लाहौर जी दहशतगर्दी जे अंत वारी अदालत में पेशी जे मौक़े ते सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे डॉक्टर यास्मीन राशिद नवाज़ शरीफ़ खे चैलेंज कंदे चयो त बहादुर आयो त मुंहिंजे ख़िलाफ़ चूंडूं विड़ी ॾेखारियो। डॉक्टर यास्मीन राशिद वधीक चयो नवाज़ शरीफ़ सज़ा याफ़्ता ऐं इश्तिहारी आहे। उन्हनि खे चूंडुनि जे लाइ ॿाहिरि खां आंदो वियो आहे। लेवल प्लेइंग फील्ड जो मतिलबु उहो आहे त जंहिंखे चूंडुनि में हिसो वठिणो आहे उहो ॿाहिरि हुजे। हिन चयो त इहा ॻाल्हि तय आहे त चूंडूं न पर सिलेक्शन आहे। नवाज़ शरीफ़ खे प्रोटोकॉल ॾिनो पियो वञे। असांजे केसिस जो चालान 3.4 महीननि खां अॼु ताईं न आयो आहे। वर्ल्ड मेडिकल एसोसिएशन सदर ऐं वज़ीर आज़म खे ख़त लिखियो त अवां यास्मीन राशिद खे छो गिरफ़्तार करे रखियो आहे। PTI अॻवान उमर सरफराज़ चीमा उन मौक़े ते ॻाल्हियूं कंदे चयो त पूरे केस में 6 महीननि खां जेल में रखियो वियो आहे। हीअ असां खां प्रेस कॉन्फ्रेंस कराइण चाहिनि था। असांखे PTI छॾणी हुजे हा त तॾहिं ई छॾे वञूं हा। जिन केसिस में गिरफ़्तार कयो वियो उन वक़्तु मां घर में हुउसि। दहशतगर्दी जी अंत वारी अदालत 9 मई ते भञ डाह ऐं बाहिनि जे मुख़्तलिफ़ केसनि में डॉक्टर यास्मीन राशिद, उमर सरफराज़ चीमा, एजाज़ चौधरी ऐं खदीजा शाह जी जुडिशियल रिमांड में 9 नवंबर ताईं वाद करे छॾी। इलेक्शन कमीशन डिप्टी कमिश्नर ऐं IG इस्लामाबाद खे तब्दील करण जूं हिदायतूं जारी करे छॾियूं। इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान डिप्टी कमिश्नर इस्लामाबाद ऐं IG इस्लामाबाद खे तब्दील करण जूं हिदायतूं जारी करे छॾियूं आहिनि। ज़रियनि मूजिबि इलेक्शन कमीशन डिप्टी कमिश्नर इस्लामाबाद इरफान नवाज़ मेमण ऐं IG इस्लामाबाद अकबर नासिर ख़ान खे तब्दील करण जे लाइ हिदायतूं जारी करे छॾियूं आहिनि। ज़रियनि मूजिबि इलेक्शन कमीशन इस्टेब्लिशमेंट डिवीज़न खे ॿिन्ही ऑफिसरनि जी बदिली लाइ ख़त माणे छॾियो आहे। ज़रियनि ॿुधायो आहे त ॿिन्ही ऑफिसरनि जे ख़िलाफ़ इलेक्शन कमीशन खे लाॻीतियूं शिकायतूं मिली रहियूं हुयूं, जंहिं सबबु ॿिन्ही खे तब्दील करण जो चयो वियो आहे। PIA माली बहरान मामले में अहम अॻभराई। बैंकुनि मां 7.5 अरब मिलण जी उमेद ज़ाहिर कई वई। पाकिस्तान इंटरनेशनल एयरलाइंस PIA जे माली बहरान जे मामले ते नाणे वारी वज़ारत कमर्शियल बैंक्स ऐं PIA इख़्तियारनि में थींदड़ ॻाल्हियुनि में अॻभराई साम्हूं अची वई आहे। ज़रियनि मूजिबि हुकूमती ज़मानत ते PIA खे बैंकुनि मां 7.5 अरब रुपया मिलण जी उमेद आहे। 3 बैंकुनि मां हुकूमती कर्ज़ खे ईंदड़ 2 खां 3 ॾींहनि में हतमी फ़ैसिले जो इम्कान आहे। कर्ज़ मिलण जी सूरत में मुलाज़िमनि खे वक़्त ते पघारनि जी अदायगी मुमकिन थी सघंदी, जॾहिं त कर्ज़ मिलण खां पोइ ॿारनि जे तेल जे तवाज़ुन में बि बहितरी ईंदी। ज़रियनि ॿुधायो आहे त इंटरनेशनल फिनांस ऐं वधीक रेवेन्यू सेक्टर ते उॾामनि जो तइदादु वधायो वेंदो। कर्ज़ हासिल करण सां माली परेशानियूं ख़तमु करण में मदद मिलंदी। PIA में ॿारनि जे तेल में खोट सबबि अंदरूनी ऐं बैरूनी मुल्क जूं अॼु 49 उॾामूं मुलतवी थियूं। नाज़रीन, ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं हेडलाइंस। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट लाइ ॾिसंदा रहो कल्याण न्यूज़ ऐं असांजो चैनल लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।